Welcome to Time News Studios. You are watching 7 p.m. Bulletin. सिंध असेंबली जे ॿिनि टकनि ते नंढी चूंड पोलिंग मुकमल थियण बाद वोटुनि जी ॻणप ऐं गैर सरकारी तौरु गैर हतमी नतीजा अचण जो सिलसिलो जारी ॿिन्ही टकनि ते हेल ताईं आयल नतीजनि में पीपल्स पार्टी खे सरसी PS 88 मलीर जी 9 पोलिंग स्टेशन ते पीपल्स पार्टी जे मोहम्मद यूसुफ बलोच 2212 वोट ऐं PTI जे जानशेर जुणेजो 359 वोट खंया। PS 43 जाम नवाज़ अली जी 36 पोलिंग स्टेशन ते PP उम्मीदवार जाम शबीर 16,850 वोट ऐं PTI जे मुश्ताक जुणेजो 1051 वोट खंया। जाम नवाज़ अली जी कुछ पोलिंग स्टेशन ते PP ऐं PTI कारकुननि में झिड़नि जा वाक़िया रिपोर्ट थिया। मैं प्रोटेक्शन में हूँ, मेरी गाड़ी है। नहीं सर, हम आपको प्राइवेट प्रोटेक्शन भी नहीं दे सकते ना सर। सर आप नहीं सर, वही मसला है ना सर। नुकसान से आपने मैं आपको कह रहा हूँ, आप साइड पे मेरी बात एक हफ्ते पहले आपने क्यों ले ली मुझसे सिक्योरिटी वापस? सर उसके लिए मेरे जिम्मेदार आप नहीं है तो जो जिम्मेदार है मुझे पता है। आपको प्रोटेक्शन दे रहा हूँ, आप मेरी गाड़ी में बैठे हैं सर, मैं आपको हम अपनी गाड़ी में बात नहीं कर रहे हम अपनी गाड़ी में नहीं करो साहब को खोल दो। मैं अपनी गाड़ी में सर। नहीं सर, हमारी मैं अपनी गाड़ी में मैं अपनी गाड़ी में हम अपने खून में अपनी लाशों के ऊपर अपनी गाड़ी में मुश्किल ना करें, मुश्किल ना करें। सर ऐसे नहीं कर रहे गाड़ी में जा रहे मलीर में नंढी चूंड लाइ पोलिंग दौरान अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख गिरफ़्तार। अपोजिशन लीडर के बख्तरबंद गाड़ी ज़रिए कैंट थाने मुंतकिल किया वियो। SSP मलीर इरफान बहादुर चयो आहे त हलीम आदिल शेख के चूंड ज़ाब्तनि जी भञकड़ी हंगामे फायरिंग ऐं ॿियनि इल्ज़ामनि में गिरफ़्तार कयो वियो आहे। मथस ताज़ो सुपर हाईवे ब्लॉक करण सूधो धार केस दाख़िल थिया हुआ। हलीम आदिल शेख सां गॾु आयल PTI जा ॿिया अॻवान SSP मलीर जी ऑफिस में ई मौजूदु। इलेक्शन कमीशन मलीर में नंढी चूंड दौरान ज़ाब्तनि जी भञकड़ी ते हलीम आदिल शेख के तक मां निकाली जो हुकुम ॾिनो हो। हलीम आदिल शेख जे तक वञण खां इनकार ते पुलिस खेसि गिरफ़्तार करे वरितो। हलीम आदिल शेख तरफ़ां SSP ऑफिस मां निकिरण जी कोशिश, पुलिस ऑफिसरनि खेसि रोके वरितो। मैंने प्रेस कॉन्फ्रेंस में भी कहा था कि थ्रेट्स हैं और ये अटैक कराएंगे। पहले इन्होंने मुझे ख़रीदना चाहा, फिर मुझे दबाना चाहा, उन्होंने मरवाना चाहा। इन्होंने हमारी ख़वातीन वर्कर्स को धमकाया, उनकी बेइज्जती की, उन्हें बाहर निकाला, ठप्पे लगा रहे थे। मेरी सिक्योरिटी आज से हफ्ता पहले रिट्रीव की जा चुकी है। एज अपोजिशन लीडर मैं इंटाइटल हूँ सिक्योरिटी का। इन्होंने इलेक्शन 88 को डिस्टर्ब करने के लिए, इन्होंने मुझे डिस्टर्ब करने के लिए, हमारी टीम को डिस्टर्ब करने के लिए 1:30 बजे से मुझे इंगेज कराया। पीपल्स पार्टी की क़यादत मूंखे रस्ते तां हटाइण घुरे थी। पीपल्स पार्टी के गुंडनि पुलिस की मौजूदगी में हमलो किया। मलीर में गिरफ़्तार थियल अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख जो SSP ऑफिस में वीडियो बयान जारी। हलीम आदिल शेख चयो आहे त हू पोलिंग दौरान तक ते न वियो हो। पीपल्स पार्टी के हथियारबंदनि असांजे माण्हुनि ते हमला कया त तक ते वियो हुअसि। मूंखे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं हाणे SSP ऑफिस खां ॿाहिरि निकिरणु नथो ॾिनो वञे। पीपल्स पार्टी तरफ़ां वोट चोरी करण लाइ मुनज़्ज़म साज़िश कई वई आहे। PTI वर्कर्स पंहिंजो कमु जारी रखनि।
PTI वारा हिते बि जिते ॿाहिरि मौजूदु हुयूं ओल्ड थाणे में, हिते बि अचे गंद करे विया आहिनि ऐं ॿियूं पार्टियूं बि अचे हिते गंद पियूं कनि, बाक़ाइदा असले समेत पिया अचनि। मलीर में नंढी चूंड लाइ पोलिंग दौरान झेड़नि, फायरिंग ऐं हथियारनि जी नुमाइश जा वाक़िया। पीपल्स पार्टी ऐं PTI अॻवाननि तरफ़ां हिक ॿिए ते फायरिंग करण जा इल्ज़ाम। हुसैन जोगियो ॻोठ में हलीम आदिल शेख जे दौरे दौरान PP ऐं PTI कारकुन विढ़ी पिया। हवाई फायरिंग ऐं हथियारनि जी नुमाइश वारियूं वीडियोज़ मंज़र आम ते अची वियूं। इलेक्शन कमीशन नोटिस वठंदे चूंड अमल में ख़लल विझंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जो हुकुम ॾेई छॾियो। अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख मथां पीपल्स पार्टी मथां फायरिंग जो इल्ज़ाम मणींदे चयो आहे त पुलिस जी मौजूदगी में पीपल्स पार्टी जे हथियारबंदनि फायरिंग कई। गाॾी बुलेट प्रूफ हुजण करे महफ़ूज़ रहियसि। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त PTI जे हथियारबंदनि जी फायरिंग में पीपल्स पार्टी वर्कर्स ऐं सहाफ़ी ज़ख़्मी थिया। हलीम आदिल शेख ऐं संदसि हामियुनि ख़िलाफ़ दहशतगर्दी जो केस दाख़िल करण लाइ थाणे ते दरख़्वास्त ॾेई छॾी आहे। पोलिंग स्टेशन ते हमलनि, वोटर्स खे धमकियुनि ऐं गुंडागर्दी जी कंहिंखे बि इजाज़त न ॾिनी वेंदी। वज़ीर आज़म इमरान खान फैसल वाडा जी नामज़दगी ते पार्टी अॻवाननि जा एतिराज़ रद्द करे छॾिया। फैसल वाडा खां सेनेट टिकट वापसि न वठण जो फ़ैसिलो। PTI सिंध जे अॻवाननि जा वीडियो लिंक ज़रिए एतिराज़ ॿुधण जो ऐलान। पार्लियामानी बोर्ड जे इजलास में ख़ैबर पख्तूनख्वा मां लियाकत तरक़ी खे टिकट ॾियण जो फ़ैसिलो। नजीबुल्लाह खटक खां टिकट वापसि वरिती वेंदी। वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त फैसल वाडा जूं पार्टी लाइ ख़िदमतूं आहिनि। काउंस टिकट वापसि न वठंदासीं। PTI क़यादत खां नाराज़ सिंध जे वधीक टिनि अॻवाननि इस्तीफ़ा ॾेई छॾी। PTI दादू ज़िले जे नायब सदर मज़हर जथियाल, जनरल सेक्रेटरी नदीब ख़ानज़ादा ऐं डॉक्टर मुजीबुर रहमान कल्होड़े इस्तीफ़ा ॾिनी। तहरीक इंसाफ़ सेनेट लाइ PDM जे गॾियल उम्मीदवार यूसुफ रज़ा गिलानी जा नामज़दगी काग़ज़ जमा करे छॾिया। PTI अॻवान फरीद रहमान दरख़्वास्त दाख़िल कराईंदे मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त यूसुफ रज़ा गिलानी नामज़दगी काग़ज़नि में ज़िक्र नाहे कयो त हू तौहीन अदालत केस में सज़ा भोॻे चुको आहे। संदसि नामज़दगी काग़ज़ रद्द कया वञनि। आसिफ ज़रदारी वोट जी ख़रीदारी में पेशगी कई आहे, पर हिन भेरे खेसि नाकामी नसीब थींदी। 3 मार्च ते को बि सरप्राइज़ न मिलंदो। सेनेट चूंडनि में इमरान ख़ान ई कामयाबु थींदो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, चाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइन्स सवाल बुलेटिन जी शुरुआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।